बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। उम्मीद आहे त तव्हां सभु ठीकु हूंदव ऐं अल्लाह ताला जे हिफ़्ज़ो अमान में हूंदव। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त सिंधी ग्रामर जो कोर्स हली रहियो आहे तव्हांजे हिन पंहिंजे चैनल ते। इन कोर्स खे अॻिते वधाईंदे असां हाज़िर थिया आहियूं हिकु नई क्लास सां गॾु। अॼु असां हिन क्लास में पढ़ंदासीं इस्म ऐं उन जा क़िस्म, काइंड ऑफ नाउन। ही क्लास असां तव्हांजे लाइ बिल्कुलु आसान खां आसान करे ठाहियो आहे। अगरि तव्हां कंहिं बि टेस्ट में क्वालिफाई करणु चाहियो था, जंहिं टेस्ट में सिंधी ग्रामर हुजे, ऐं अगरि जीअं तव्हांखे सिंधी ग्रामर सां दिलचस्पी आहे ऐं तव्हां सिखणु चाहियो था त ही वीडियो तव्हांजे लाइ आहे। इन जे लाइ वीडियो जे आख़िर ताईं असां सां जुड़िया रहिजो। अचो त हाणे टाइम खे बचाईंदे पंहिंजी क्लास ॾांहुं हलूं। असांजो अॼु जो क्लास आहे इस्म ऐं उन जा क़िस्म, काइंड ऑफ नाउन। इस्म जा ॿ क़िस्म आहिनि। हेठि तव्हांखे हिकु चार्ट नज़र ईंदो हूंदो। इन चार्ट खे ॾिसंदो त हिकु साइड तां तव्हांखे इस्म सिफ़ाती नज़र ईंदो ऐं हिकु साइड तां तव्हांखे इस्म ज़ाती नज़र ईंदो। इस्म सिफ़ाती जा बि ॿ क़िस्म आहिनि, इस्म ख़ासि ऐं इस्म आम। ऐं इस्म ज़ाती हिकु ई आहे जंहिंखे असां इस्म ज़ात बि चवंदा आहियूं। अचो त हाणे इस्म जे क़िस्मनि ॾांहुं हलूं। इस्म ज़ात, एब्स्ट्रैक्ट नाउन। इस्म ज़ात उनखे चइबो आहे जेको नालो हुजे कंहिं ख़ासियत जो, हालत जो ऐं कम जो। वज़ाहत, अहिड़ियूं शयूं जेके हवासनि जे ज़रिए मालूम करे न सघिजनि पर फ़क़ति महसूसु करे सघिजनि। इहा ज़ात उहो इस्म आहे जंहिंखे असां न ॿुधी सघूं, न ॾिसी सघूं, न हथु लाहे सघूं, न सिंघी सघूं। फ़क़ति ऐं फ़क़ति सिर्फ़ु असां उनखे महसूसु करे सघूं। उनखे ई इस्म ज़ात चइबो आहे। अचो त कुझु मिसाल ॾिसूं। मिसाल, तंदुरुस्ती, बीमारी, चालाकी, मोगाई, जवानी, पीरी, नाच, वफ़ादारी, सावक, ग़रीबी ऐं शाहूकारी। हाणे मां जेके बि मिसाल ॾिना उन्हनि खे सिर्फ़ु असां महसूसु करे सघूं था। जीअं तंदुरुस्ती काई शिकिल नथी रखे, असां उनखे महसूसु कंदा आहियूं। ईअं ई बीमारी खे बि असां सिर्फ़ु महसूसु करे सघंदा आहियूं। न बीमारी जिस्म रखंदी आहे, न बीमारी खे असां टच करे सघंदा आहियूं, न उनजो को ज़ाइक़ो आहे, न उनखे असां ॾिसी सघंदा आहियूं। फ़क़ति सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां उनखे महसूसु करे सघंदा आहियूं। अहिड़ा ॿिए बि मिसाल ॾिनल आहिनि जंहिंखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां महसूसु कंदा आहियूं। अल्लाह ताला जो नालो बि इस्म ज़ात आहे। असां अल्लाह ताला खे बि ॾिठो न आहे, असां उनखे बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु महसूसु कंदा आहियूं। अचो त हाणे इन्हनि लफ़्ज़नि खे जुमिलनि में इस्तेमालु कयूं जीअं अञा वधीक क्लियर थिए। नंबर 1, घोड़े जी वफ़ादारी मशहूरु आहे। नंबर 2, सावक अखियुनि खे वणंदी आहे। नंबर 3, ग़रीबी ऐं शाहूकारी अल्लाह जे वस में आहे। नंबर 4, तंदुरुस्ती हिकु वॾी नेमत आहे। नंबर 5, अल्लाह ताला असांजो मालिक आहे। उमेदु आहे त हाणे तव्हांखे इस्म ज़ात क्लियर थी वियो हूंदो। अचो त हाणे असां इस्म ज़ात खे ठाहिणु सिखूं त इस्म ज़ात कीअं ठहंदा आहिनि। काफ़ी माण्हू सिफ़त ऐं इस्म ज़ात खे सेम सम्झंदा आहिनि। उहे इन्हनि ॿिनि जे विच में डिफरेंस मालूम न करे सघंदा आहिनि। पोइ जॾहिं उहे कंहिं बि टेस्ट में वेहंदा आहिनि, पोइ उहे वीचारा वेठा कंफ्यूज़ थींदा आहिनि त इस्म ज़ात कहिड़ो आहे ऐं सिफ़त कहिड़ो आहे। इन जे लाइ हाणे असां सिफ़त मां इस्म ज़ात ठाहींदासीं जीअं तव्हां इन्हनि ॿिनि जे विच में फ़र्क़ु मालूम करे सघो ऐं तव्हांजे लाइ ईज़ी रहे। इन जे लाइ मां हिते हिकिड़ो चार्ट ठाहियो आहे, इस्म ज़ात ठाहिण जो चार्ट। सिफ़त, इस्म ज़ात, वफ़ादार। हाणे जेको लफ़्ज़ वफ़ादार आहे उहो सिफ़त आहे। इन जो इस्म ज़ात वफ़ादारी थींदो। ईअं ई साओ सिफ़त आहे, इस्म ज़ात सावक आहे। ईअं ई कारो सिफ़त आहे, काराणे। नंढो मां नंढपिणो, ग़रीब मां ग़रीबी, शाहूकार मां शाहूकारी, तंदुरुस्त मां तंदुरुस्ती, सुहिणो लफ़्ज़ मां सूंहं। ईअं तव्हां बि सिफ़त मां इस्म ज़ात ठाहियो। अचो त हाणे फ़ेल मां इस्म ज़ात ठाहियूं। फ़ेल मां इस्म ज़ात ठाहिणु, ड्रोड़ण मां ड्रोड़, खिलण मां खिल, विढ़ण मां वेड़, नचण मां नाच, खाइण मां खाॼ। तव्हांजी नॉलेज में इज़ाफ़ो कंदी हलां, जंहिं बि लफ़्ज़ जे आख़िर में लूणु अचे त सम्झी वञो उहो लफ़्ज़ फ़ेल जो आहे। तव्हांखे हाणे सम्झ में अची वियो हूंदो त सिफ़त ऐं फ़ेल मां इस्म ज़ात कीअं ठाहिबो आहे।
अगरि जे हाणे कंहिं बि टेस्ट में अचे थो त सिफ़त ऐं फ़ेल मां इस्म ज़ात ठाहे ॾेखारियो त तव्हां आसानी सां ठाहे वेंदव। उमेद आहे त हाणे तव्हांखे इस्म ज़ात बिल्कुलु क्लियर थी वियो हूंदो। अचो त हाणे इस्म जे ॿिए क़िस्म ॾांहुं हलूं, इस्म सिफ़ाती कंक्रीट नाउन। अहिड़ा इस्म जेके के माण्हू साहवारनि जायुनि ऐं शयुनि जा नाला हुजनि जंहिंखे सिफ़त ॾेई ज़ाहिर कजे तंहिंखे इस्म सिफ़ाती चइबो आहे। मिसाल, सुहिणी इमारत, वॾी नदी, ऊचो जबल वग़ैरह। नोट, इस्म सिफ़ाती जा 2 क़िस्म आहिनि। नंबर 1 इस्म ख़ासि प्रोपर नाउन। नंबर 2 इस्म आम कॉमन नाउन। अचो त इस्म ख़ासि खे ॾिसूं। इस्म ख़ासि प्रोपर नाउन। इस्म ख़ासि उहो इस्म आहे जेको ख़ासि माण्हू, ख़ासि जाइ, ख़ासि शइ या कंहिं ख़ासि साहवारे जो नालो हुजे। मिसाल, ताजमहल, कराची, सिंधु नदी, हिमालय जबल वग़ैरह। यानी इस्म ख़ासि उहो इस्म आहे जंहिंजो को प्रोपर नालो हुजे। जीअं महल त काफ़ी महल आहिनि, पर अगरि जे हिन ते ताज नालो अची थो वञे त ख़बर पइजी थी वञे त ताज महल आहे। दुनिया में इहो हिकु आहे। कराची शहर जो नालो आहे। शहर त केतिरा ई आहिनि, पर इन जे मथां नालो आहे कराची, इन जे लाइ इहो ख़ासि आहे। ईअं ई सिंधु नदी, नदियूं त केतिरियूं ई हूंदियूं, सही आहे। लफ़्ज़ सिंधु मां ख़बर पए थी त इहा हिकु ख़ासि नदी आहे। ईअं ई हिमालय जबल, यानी कंहिं बि शइ जे मथां हिकु नालो मुक़ररु कयो वञे त उनखे इस्म ख़ासि चइबो आहे। अचो त इन जा कुझु जुमिला ॾिसूं। ताजमहल दुनिया में हिकु सुहिणी इमारत आहे। कराची वॾो शहर आहे। सिंधु नदी पाकिस्तान जी वॾी नदी आहे। हिमालय जबल ऊचो जबल आहे। तव्हां बि अहिड़ा कुझु जुमिला ठाहियो जीअं तव्हांखे अञा वधीक क्लियर थी वञे। इस्म आम, जिन सां कंहिं बि जिन्स जी सभिनी शयुनि खे छुई सघिजे उनखे इस्म आम चवंदा आहिनि। मिसाल, माण्हू, मर्द, औरत, कुतो, बिलो, हाथी, पखी, मेज़, किताब, मस, पेन, काग़ज़ ऐं उठ वग़ैरह। हिननि लफ़्ज़नि जा जुमिला मां इन जे करे न ठाहिया आहिनि जीअं इन्हनि जा जुमिला तव्हां ठाहियो। हाणे तव्हांखे इस्म आम ऐं इस्म ख़ासि सम्झ में अची वियो हूंदो। ॾिसो, लफ़्ज़ पखी लिखियलु आहे। अगरि इनखे मां नालो ॾियां पखीअ खे बुलबुल या कोयल त इहो ख़ासि में अची वियो। ईअं ई किताब ॾिनल आहे। किताब खे अगरि जे मां नालो ॾियां इंग्लिश जो या सिंधी जो त ख़ासि में अची वियो। ईअं पेन आहे। पेन खे अगरि जे मां नालो ॾियां पॉइंटर पेन या डॉलर पेन त ख़ासि में अची वई। उमेद आहे त हाणे तव्हांखे बिल्कुलु क्लियर थी वियो हूंदो त इस्म जा 2 क़िस्म आहिनि, इस्म ज़ाती ऐं इस्म सिफ़ाती। ऐं इस्म सिफ़ाती जा वरी 2 क़िस्म आहिनि, इस्म ख़ासि ऐं इस्म आम। इस्म आम छा खे चइबो आहे ऐं इस्म ख़ासि छा खे चइबो आहे, इहो सभु तव्हांखे बिल्कुलु सम्झ में अची वियो हूंदो। हाणे असांखे ॾींदा इजाज़त, वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो सां गॾु। तेसीं ताईं जे लाइ अल्लाह हाफ़िज़, ख़ुदा निगहबान।